बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हामिदम व मुसल्लियम व मुसल्लिमन। रफ़ुल यदैन जे मुतअल्लिक़ तफ़सीली बहस हली रहियो आहे। गुज़िश्ता क्लिप में रफ़ुल यदैन जे मुतअल्लिक़ तमहीदन गुफ़्तगू कंदे मूं अर्ज़ु कयो हो त रफ़ुल यदैन मुतअल्लिक़ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं अहादीस ऐं आसार सहाबा करण ऐं न करण ॿिन्ही जे मुतअल्लिक़ मौजूदु आहिनि ऐं उन में असां तरजीह न रफ़ुल यदैन करण खे ॾियूं था। उन ते बि असां वटि दलाइल मौजूदु आहिनि, छो त कुझु माण्हू उहे हदीसूं पेश कनि पिया जिन हदीसुनि में न रफ़ुल यदैन करण जो बार बार ज़िक्र आहे ऐं उन्हनि हदीसुनि ॾे तवजो ई कोन पिया ॾियनि या ॿुधाइनि ई न पिया जिन में रफ़ुल यदैन न करण जो ज़िक्र आहे। ऐं मूं इहो बि अर्ज़ु कयो त रफ़ुल यदैन न करणु राजे आहे, इन जे करे त उन में ख़ुशू बि आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी सही मुस्लिम शरीफ़ ऐं ॿियनि हदीसुनि जे किताबनि मां हिसे पहिरें में नंबरिंग सां मूं ॿुधायो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो माली अराकुम राफ़िई ऐदीयकुम फ़िस्सलाति कअन्नहा अदनाबु ख़ैलिन शुमसिन। ॼण के सरकश घोड़नि जो पुछनि वांगुरु तव्हां हथ मथे पिया खणो, ईअं न कयो। उस्कुनू फ़िस्सलात, नमाज़ में सुकून सां रहो। त इहा नमाज़ जेका रफ़ुल यदैन खां सवा पढ़ी वञे उन में सुकून हूंदो आहे। ऐं हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां बि मूं असर हिकिड़ो मनक़ूल संदन तफ़सीर मां कयो। उन ते काफ़ी माण्हुनि उहे रिवायतूं पेश कयूं जिन में रफ़ुल यदैन जो ज़िक्र आहे। इंशा अल्लाह ताला उहे तकड़ न कनि, उन्हनि जो जवाबात बि अॻियनि क्लिपनि में उनखे ॾिना वेंदा। बाक़ी पहिरियों असां पंहिंजा दलाइल पेश कंदासीं जिन में रफ़ुल यदैन न करण जो ज़िक्र आहे। अॼोके हिन मुख़्तसर क्लिप में सही बुख़ारी शरीफ़ मां, सही मुस्लिम शरीफ़ मां, बुख़ारी शरीफ़ रक़मुल हदीस 6251, मुस्लिम शरीफ़ रक़मुल हदीस 397, अहिड़े हिसाब सां इहा रिवायत सही तिरमिज़ी शरीफ़ में 2692, अहिड़े तरह सां इहा रिवायत सही नसाई शरीफ़ में, बुख़ारी शरीफ़ जूं ॿियूं रिवायतूं बि इन्हनि ई लफ़्ज़नि सां मौजूदु आहिनि, पर सही नसाई शरीफ़ में इहा रिवायत 1312 रक़म सां। अहिड़े हिसाब सां तक़रीबन काफ़ी दलाइल आहिनि जेके असीं हिते बयानु करे कोन था सघूं मुख़्तसर क्लिप में, पर अल्हम्दुलिल्लाह मौजूदु आहिनि। हदीस शरीफ़ हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां मरवी आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हज़रत अबू हुरैरा थो चवे त अन्न रजुलन दख़लल मस्जिद व रसूलुल्लाह फ़िल मस्जिद फ़सल्ला सुम्म जा इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़सल्लम फ़रद्द रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़ाल इरजि फ़सल्लि फ़इन्नक लम तुसल्लि फ़रजा फ़सल्ला कमा सल्ला सुम्म जा फ़सल्लम फ़क़ाल लहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरजि फ़सल्लि फ़इन्नक लम तुसल्लि फ़रजा फ़सल्ला कमा सल्ला सुम्म जा फ़सल्लम फ़क़ाल लहू रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैकस्सलामु इरजि फ़सल्लि फ़इन्नक लम तुसल्लि फ़फ़अल ज़ालिक थलाथ मर्रातिन फ़क़ाल अर्रजुलु वल्लज़ी बअसक बिलहक़्क़ि मा उहसिनु गैर हाज़ा फ़अल्लिमनी फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा क़ुमत इलस्सलाति फ़कब्बिर सुम्म इक़रा मा तयस्सर मअक मिनल क़ुरआनि सुम्म इरकअ हत्ता तत्मइन्न राकिअन सुम्म इरफ़अ हत्ता तअतदिल क़ाइमन सुम्म इसजुद हत्ता तत्मइन्न साजिदन सुम्म अस्नअ ज़ालिक फ़ी सलातिक कुल्लिहा। हदीस जो मफ़हूमात हज़रत अबू हुरैरा चए थो हिकिड़ो हमरा नमाज़ पढ़णु आयो मस्जिद में, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उनखे ॾिठो नमाज़ पियो पढ़े, पोइ नबी साईं उनखे सॾु कयो, पाण करीमनि वटि आयो या पाण करीमनि सॾु कयो, पाण फरमायो वञ नमाज़ मोटाए पढ़, तो नमाज़ कान पढ़ी आहे। हू वरी वियो, अहिड़े हिसाब सां उन 3 चकर यानी 3 चकर नमाज़ लाइ वियो, पर जॾहिं 3 दफ़ो मोटियो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह तव्हां भला मूंखे नमाज़ सेखारियो, तव्हां मूंखे नमाज़ सेखारियो, मां नमाज़ कीअं पढ़ां। उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके चवनि था त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम रफ़ुल यदैन न करण सां नमाज़ कान पढ़ी आहे, उन्हनि लाइ ही तमामु बहितरीन दलील आहे। जेके चवनि था त रफ़ुल यदैन न कजे बार बार, उन्हनि लाइ बहितरीन दलील त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदि सहाबीअ खे जेका नमाज़ सेखारी आहे उहा रफ़ुल यदैन खां सवाब आहे। बुख़ारी शरीफ़, मुस्लिम शरीफ़, नसाई शरीफ़, तिरमिज़ी शरीफ़, तक़रीबन 39 किताबनि जा दलील आहिनि जिन मां साबित आहे। हदीस जा लफ़्ज़ ॿुधो, साईं करीम जंहिंखे फरमायो त नमाज़ वञ वरी पढ़, उहो जॾहिं 3 दफ़ो आयो अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह तव्हां मूंखे नमाज़ सेखारियो, पाण करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इज़ा क़ुमत इलस्सलाति, जॾहिं नमाज़ पढ़ण लाइ बीहीं, फ़कब्बिर, तकबीर चओ, सुम्म इक़रा मा तयस्सर मअक मिनल क़ुरआनि, पोइ जेको वणे क़ुर पढ़, आसान तोखे थिए उहो क़ुर पढ़, सुम्म इरकअ, उन खां पोइ रुकू कर। तवजो करणु खपे त इते रफ़ुल यदैन जो ज़िक्र कोन्हे,
पाण करीमन फरमायो तकबीर चई उन खां बाद में तूं किरात कर, किरात खां पोइ रुकू कर, तांजो मुतमैन थी तूं रुकू करे वरी मथे उथी। ईअं कोन फरमायो त तकबीर चओ, फरमायो मथे उथी पोइ तांजो तूं सिधो थी बीही रही, उन खां बाद में तूं सजदो कर, तांजो तूं सजदे में इत्मीनान वारो थी। ईअं पूरी नमाज़ पढ़। इन हदीस मां बि साबित थियो, जेका सही हदीस आहे, त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेका सहाबनि खे नमाज़ सेखारी आहे उहा नमाज़ बग़ैर रफ़उल यदैन जी आहे। जेकॾहिं रफ़उल यदैन खां करण खां सवाइ नमाज़ जाइज़ न हुजे हा त हुज़ूर जेका नमाज़ साहबनि खे सेखारी उनजो छा थींदो। इन मां मालूम थियो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका सहाबनि खे नमाज़ तालीम कई आहे उन में बि न रफ़उल यदैन करण जो ज़िक्र आहे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।